दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु असीं निकितासीं हिकु अहिड़ी जॻह ना जेका बिल्कुलु ई नई त न आहे पर हसीन ज़रूरु आहे, जिते दरिया ऐं केनाल गॾिजी हिकु शानदार मंज़र पेश कनि था। अचो त तव्हांखे वठी हलूं था अलमंज़र जा मंज़र ॾिसण लाइ। अलमंज़र जामशोरे शहर खां बिल्कुलु लॻभॻि सिंधु जे किनारे ते ठहियल हिकु ख़ूबसूरत तफ़रीह बाग़ आहे। हिकु पासे सिंधु दरिया, ॿिए पासे केनालनि जो हसीन नज़ारो। हिते शाम जो वक़्तु ॾाढो जादुई लॻंदो आहे, जॾहिं दरिया ते हल्की हवाऊं ऐं सिज लहण जा रंग मिलनि था। इन करे इनखे अलमंज़र सॾींदा आहिनि, यानी मंज़रनि जी जॻह। हितां खां दरिया ऐं हैदराबाद जो मंज़र ॾाढो शानदार ॾिसण में अचे थो। सिंधु दरिया तिब्बत में मानसरोवर ढंढ जे भरिसां ग्लेशियर मां निकिरे थो। सिंधु जी मुकमल रेग लॻभॻि 3180 किलोमीटर आहे। सिंधु तिब्बत, लद्दाख, गिलगित बल्तिस्तान, पाकिस्तान मां वहंदो अची आख़िरकार खारो छाण सिंध जे समुंड में किरे थो। पोइ पाण वधियासीं अलमंज़र ते, जिते असांजा दोस्त अॻे इंतज़ार में वेठल हुया। महफ़िल जो आगाज़ हिननि पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ में आयल गीतनि सां कयो, जंहिंसां माहौल वधीक सुहिणो ऐं ख़ुशगवार थी वियो। आख़िर में सिंध जे नाले वारे अदीब नंगर चना सिंध जे इम्कानी ॿोॾ ऐं सिंधु दरिया जी सूरत हाल बाबति ॻाल्हायो। दोस्तो, नंगर चना जी ॻाल्हि ॿोल ज़रूरु ॿुधंदा, छो त इहा सिंध जे मुस्तक़बिल सां जुड़ियल अहम ॻाल्हि ॿोल आहे। हाँ विछड़ी कीअं थी भाई, हूअ बिखली पए मां बिखलियुसि थे, हूअ बिखली पए मां बिखलियुसि थे, खिलंदे खिलंदे रोई ॾिनई। जही दल बो जही दोखो एतबार मुखे छोड़नी है, एडो प्यार मुखे छोड़नी है, एडो कीर मलाई सिंधु जी सजाई तुझो जी चलो खीर मलाई दिते। वाह काबुरा वाह। जितो सिंध थान कंदो जो गदारी, मकान जे वहदी यारी, ओ सिंध साण कंदो जो गदारी, मथा उन जे वहदी यारी। जितो सिंध थान, ओ सिंध थान, ओ सिंध थान कंदो जो गदारी, मथा बहदी उन जे आरी। तारीख़ में तो यारी, सिंधु नदिया जो ॾोहारी, कंदो हर को उन खां बेज़ारी। जितो असां देश असां सिंध वत बारी, असां पोरत आहीं बुहारी, जे आवण पाण बहारी, सिर मां बि घणनि जा उॾाई, दिलि तुंहिंजो जी जलो खीर मलाई, तुझो अमड़ खीर मलाई। सची ॻाल्हि इहा आहे त पाण अलमंज़र ते बीठा आहियूं। दरिया खे जेका मस्ती ऐं मौज हुजणु खपे उहा अञा कोन्हे। हिन जॻह ते पाणी हुजणु खपे। ऐं सिंधु दरिया खे जेतिरियूं सगरूं लॻियूं, जेतिरा हिन जे मथां डेम ठहिया आहिनि, जेतिरा बैराज ठहिया आहिनि, इहा सॼी हथ चुराईंदा। हिन दरिया खे हीउ जेको असांजो माता पिता आहे पालींदड़ आहे, इन दरिया खे का बि रंड रोक न हुजणु खपे। हीउ हिमालय खां निकिरे मानसरोवर खां ऐं खारो छाण ताईं, कल्ह जी इब्राहिम हेतिरी ताईं हिनखे पहुचणु खपे, जिते हिनजी छाड़ हुई कराचीअ में। तॾहिं असीं चऊं हा त दरिया पंहिंजी मौज में आहे, पंहिंजी मस्तीअ में आहे ऐं पंहिंजे असुल रंग जे रूप में। सैतां दरिया खे मुख़्तलिफ़ शहरनि खां ॾिठो आहे, लाड़काणे खां, सखर खां, दादू खां, मोरे खां, ऐं अॼु जामशोरे में आयो। तव्हांखे दरिया में किथे माना मौजूद नज़र आयो, जिते तव्हांजी माना दिलि ख़ुशि थी हुजे त वाक़ई दरिया हीअं हुअणु घुरिजे। कल्ह ऐं बलड़ी जी खां दरिया ॾिसी मौज तड़े बसि दरिया उते जंहिं मौज में हो, जंहिं मस्तीअ में हो, जेके हुन में कुन हा, जेका हुन में दड़ हुई,
जेका दहशत हुई उहा हिते आई ई कोन। दरिया हुजे ईअं जो हिकिड़ो जेको हीउ पंधु आहे, ॿियो जेको दरिया जो परियो पंधु आहे न, हिन में पाणी हुजे, हिन में कुन हुजनि, हिन में दड़ हुजे, हिन में दहशत हुजे, हिन में कड़का हुजनि, पोइ असीं चयो त दरिया पंहिंजे जोॻो। त हीअ जेको सिंध में माना हिकिड़ो तासुर आहे त हथरा तूं माना जेको हिकिड़ो मौक़ुफ़ आहे माण्हुनि खे डिॼाइण जी कोशिशि आहे। बोड सिंधु दरिया में आई, जॾहिं सिंधु दरिया कचे खां ॿाहिरि निकिरे, सॼे कचे खां बेला ॿोड़े कचे खां ॿाहिरि निकिरे, पोइ असीं चवंदासीं। जेसीं ताईं दरिया कचे जे हथुनि में आहे, भले 16 किलोमीटर कचे जी वेकर हुजे, असीं चवंदासीं दरिया पंहिंजी हथ। इहा ॿोड आहे ई कोन, इहे हुकुमराननि जी लालच आहे, किथां पंधु भॼे, पोइ असांखे इमदाद मिले, पैसा मिलनि, कुझु बि कोन्हे को। इहा ॿोड आहे ई कोन। हीअ त माना हिकिड़ो सिंधु दरिया गुड्डू बैराज खां सखर बैराज खां 12 लख क्यूसेक पाणी क्रॉस कयो आहे। 5-6 लख क्यूसेक पाणी आहे, हिनखे ॿोड केरु थो चए? मतिलबु तव्हांजो अंदाज़ो छा आहे त हिन सिंधु दरिया में केतिरो पाणी माना क्रॉस करे सघे थो? हाणे हिकिड़ी हद हुई घड़ियूं थियूं 14 लख क्यूसेक, छो बैराज लुड़ी वेंदो। माना बैराज जे करे इहा तकलीफ़ हुई न। बाक़ी सिंधु दरिया में 14 लख क्यूसेक पाणी अचे या 18 अचे या 20 अचे, जेतिरो बि पाणी अचे उहो दरिया जी मर्ज़ी आहे, उनजी का हद ई कोन्हे का। असां वटि सिंधीअ में हिकिड़ी चवणी मशहूरु हुई माज़ीअ में, जॾहिं बैराज जी सिस्टम कोन हो, बैराज कोन आहे, डैम कोन आहे, ॿुॾीअ जा ॿीणा, उहा करोड़नि पहिरियों दफ़ो सिंध में कुझु वाह खोटाया, कुझु वाह। बाक़ी न त सिंध में जेका बि हज़ारनि सालनि खां, घटि में घटि 10,000 सालनि खां सिंध में जेका बि ज़राअत थींदी रही आहे, उहा सिंधु दरिया जी उथल ते थींदी रही। जॾहिं बि उथल कंदो तॾहिं उहो सभई मेलनि में पाणी हलियो वेंदो ऐं मोटंदो, उन खां पोइ माण्हू पोखीराई कंदा। तंहिंजे करे इहा ॿोड आहे ई कोन। इहा ॿुॾी जा ॿीणा तॾहिं आहे जॾहिं सिंधु दरिया उथल खाईंदो, उनते को बंदि कोन हो, उनते को बैराज कोन हो, को डैम कोन हो, तॾहिं ई सिंधी माण्हू पंहिंजे उन पाणी मोटी ॾियण खां पोइ जेका लट हूंदी, जेको रेज थींदो उन ते फ़सुलु कंदा। इहे ॿुॾी जा ॿीणा हूंदा। अॼु पाण अमृतसर ते बीठा आहियूं, हिन खां अॻु में जेको आहे सिंध सदाईं ॿुॾंदी, ऐं दरिया जा जेके अलमंज़र जा जेके दर हुया उहे बंदि थींदा। हिन दफ़े ईअं न थियो आहे, ऐं पंजाब सॼो जेको आहे माना ऐं ॿुॾण वारी सूरत हाल हुननि ॾेखारी आहे। कीअं था चओ? असल में उहो जेको पंजाब में ॿोड आहे न, उन जो ज़िम्मेवार आहे असांजा हुकुमरान, उहे पाण मुल्क जा हुकुमरान। उन्हनि पंहिंजा दरिया खपाए हिंदुस्तान खे ॾिना, ऐं जॾहिं उहो पाणी हिंदुस्तान रोके छॾियो, जेके दरिया खपाए छॾियऊं, त जेको हिसो दरियानि जो ओरते उन्हनि खे उन्हनि केनाल जी शिकिल ॾेई छॾी, कब्ज़ा करे छॾिया, हदबंदियूं करे छॾियूं। हाणे जॾहिं पाणी दरियानि जे विच ते आबादियूं थियूं, दरिया जे विच ते आबादियूं थी वियूं, उन ते कॉलोनियूं ठही वियूं, उहे नंढड़ा सोड़ा केनाल थी विया। हाणे जॾहिं मथां रावी, सतलुज, चनाब, ब्यास अञा पाकिस्तान जे हद में पहुतो ई कोन। जॾहिं उहो पाणी पंहिंजे असुलु मौज में उहे दरिया आया, त उन्हनि त पंहिंजूं हदूं छॾायूं, ॿोड छा जी। पंजाब दरियानि खां जेके 5 दरिया आहिनि, पंजाब मां लंघी पंजनत, पंजाब 5 दरियानि जो नालो आहे। पंजाब 5 दरियानि जो नालो आहे। पंजाब जी ज़मीन मथां ई आहे। कहिड़ा कहिड़ा दरिया? सतलुज, ब्यास, रावी, चनाब, सिंधु। हाणे उहे जेके दरिया आहिनि उहे पंजाब जी धरती मथां ई आहे, ऐं दरिया जेके आहिनि उहे पंजाब जी ज़मीन जी लेवल खां हेठि आहिनि। अच्छा, उन्हनि ते उन्हनि कब्ज़ा कया, उन्हनि दरियानि उथल खाई। या ॿोड कोन्हे का, इहा ईअं आहे, को माण्हू, को शख़्स फितरत पंहिंजो कब्ज़ो पाण थी छॾाए। असीं त ख़ुशि आहियूं, असीं ख़ुशि आहियूं त रावी, चनाब, जेके बि दरिया आहिनि जॾहिं उन्हनि पंहिंजूं हथूं छॾायूं। असीं ख़ुशि आहियूं त सिंधू बि पंहिंजूं हथूं छॾाए, असांखे त परवाह ई कोन्हे का, असीं ॿोड खां डिॼूं ई कोन था। 2005 जी ॿोड में सिंध जा 2 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि। 2 करोड़ माण्हू, वॾी मख़लूक उहा मुतासिर थिया। अॼु उहे वेठा आहिनि शहरनि में, वेठा आहिनि ॿारनि में, पंहिंजे पटनि ते वेठा आहिनि। 2 करोड़ माण्हू, 7 करोड़ आबादी आहे, भले 5 करोड़ आबादी मुतासिर थिए, फितरत सां हथ चुराद हमेशह इंसान खे नुक़सानु।
यानी तव्हांजो चवण आहे दरिया जे हथुनि में जेके माण्हू वेहनि था जेकर उहे मुतासिर थियनि था त उहा उन्हनि जी पंहिंजी ग़लती आहे। हिकिड़ो त सिंधु दरिया जे ॿिन्ही कपनि सां जेके कश्मीर खां वठी मौजूदा सिंध जे हद में कश्मीर खां वठी केटी बंदर ताईं जेके ॿेला हुआ उहे ॿेला हिननि वठिया। इहा पहिरीं हथ चुरांदी फितरत सां जहिड़ो इहे ॿेला सिंधु दरिया जे बोर्ड वारे पाणीअ जो फितरी बत आहे जेके हुनजी पहिरीं लड़े खे रोकींदा उहो वढे छॾिया। तव्हां ज़मीन साफ़ करे छॾी, तव्हां उहो जेको फितरी सिंधु दरिया जी रोक हुई तव्हां हुनखे बंदि करे छॾियो। उन खां पोइ तव्हां डैम ठाहिया, तव्हां केनाल ठाहिया, तव्हां बंद ॿधा कचे जे हथुनि में दरिया जे ॿिन्ही पासनि खां तव्हां ज़मीनदारी बंद ॿधा, तव्हां गेटियूं ठाहियूं, तव्हां कब्ज़ा कया। इहा हथ चुरांदी दरिया जे हथुनि सां हुनजे हक़ सां हथ चुरांदी फितरत सां हथ चुरांदी। तंहिंजे करे असीं हिनखे बोर्ड चऊं ई कोन था। अच्छा ही जेके बेला कटिजी आहे उन सां कहिड़ो नुक़सानु हुन सां ख़ासि तौर ते कानून उसूल आहे त सिंध 56,000 चौरस किलोमीटर ते मुश्तमिल मौजूदा सिंध जो वतन 56,000 चौरस किलोमीटर बेल कानून उसूल आहे माहौलात जो त उन कंहिं बि ख़िते जी 25% एराज़ीअ ते ॿेला हुजनि तॾहिं हुनजी मौसम जेका आहे बरसाति गर्मी सर्दी कंट्रोल उहे बराबरि रही सघनि। तव्हां असांजा ॿेला वटि नास कया वॾियूं वण टिण जीत जणिया जानवर इंसान उन्हनि सभिनी खे मुतासिर असांजी सॼी इकोलॉजी जेको असांजी इको सिस्टम हो उहो मुतासिर थी।